अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फ़रमाए। जीअं त मुंहिंजा प्यारा भाइरो, असां अॼु हिन वीडियो में सिखंदासीं त पंहिंजी जेका आहे असांजी जीमेल जी आईडी जेका हूंदी आहे, असां उहा हिन में कीअं ऐड करे सघूं था। जीअं को यूट्यूब जो असांजो को विज़िट करे त असां सां कीअं कॉन्टेक्ट करे। अगरि असांजी जीमेल आईडी लॻल हूंदी त उहो असांजो उन ज़रिए असां सां कॉन्टेक्ट कंदो ऐं SMS जे ज़रिए असांजो राब्तो जेको आहे बहाल थी वेंदो उन सां। हलो तव्हांखे सेखारियूं पिया त असांजी पंहिंजी हिन में जीमेल जी आईडी कीअं असां ऐड कंदासीं। सभ खां पहिरियों असां ब्राउज़र में ईंदासीं। तव्हां वटि जहिड़ो ब्राउज़र आहे तव्हां उन में अची सघो था। अगरि तव्हां वटि क्रोम आहे, फायरफॉक्स आहे, जहिड़ो ब्राउज़र तव्हां यूज़ कंदा आहियो तव्हां उन में अचो। पहिरियों असां अचूं था फायरफॉक्स में, इनखे ओके कंदासीं। इन खां बाद में असां इनखे गूगल खोलींदासीं। हिते ई असांजो गूगल लॻल आहे, तव्हांखे असां ॾेखारियूं पिया जीअं त ही गूगल आहे। असां हिन गूगल ओपन कंदासीं। हिन में असां टाइप कंदासीं यूट्यूब। जीअं असां हिनखे यूट्यूब टाइप कयोसीं, यूट्यूब ही खुले पियो ॾेखारियूं पिया। वरी हिते असां ओके कंदासीं यूट्यूब खे। हाणे हीअ असांजो यूट्यूब खुली वियो। हाणे असां हिनखे डेस्कटॉप वर्जन कंदासीं। हाणे 3 डॉट नज़र ईंदा तव्हांखे हेठों या मथों। जेकर तव्हां क्रोम जेको आहे ब्राउज़र इस्तेमालु कंदो तव्हांखे मथे 3 डॉट नज़र ईंदा। अगरि जे फायरफॉक्स इस्तेमालु कंदो त तव्हांखे हेठि टे जेके हिन डॉट नज़र ईंदा। तव्हां हिनखे ओके कंदो ऐं हिनखे डेस्कटॉप वर्जन माना मूड कंदो तव्हां। हाणे जीअं मसलन हीउ ॾिसो पिया तव्हां, ही डेस्कटॉप वर्जन थिए पियो। हाणे हीअ असांजो यूट्यूब जेको आहे डेस्कटॉप वर्जन थी वियो। हाणे असां मथे तव्हांखे पंहिंजे चैनल जो जेको तव्हांजो नालो हूंदो या जेका प्रोफाइल पिक्चर तव्हां लॻाई हूंदी उहा मथे नंढड़ी तव्हांखे साइड में नज़र ईंदी। तव्हां इनखे ओके कंदो। हाणे जीअं ई तव्हां इनखे ओके कंदव त हिन जे हेठों वरी तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिलंदो यूआर चैनल। तव्हां हिनखे ओके कंदो। असां जीअं ई हिनखे ओके कयोसीं त वरी हिते असांखे ऑप्शन मिले पियो कस्टमाइज़ चैनल। असां वरी हिनखे क्लिक कंदासीं। हाणे हीअ ऑप्शन असां आयोसीं। हाणे हीअ असांजो प्रोसेसर जेको आहे खुले पियो। तव्हांखे ॾेखारियूं पिया मुंहिंजा प्यारा भाइरो। हाणे जीअं ॾिसो पिया तव्हां, ही खुली आयो आहे असांजो। हिते ऑप्शन खुली आया आहिनि। असां हिनखे थोरो वॾो कंदासीं। हाणे हिते ही तव्हांखे निशान नज़र अचे पियो, तव्हां हिनखे क्लिक कंदव। असां हिनखे क्लिक कयोसीं त असांखे ही 3 ऑप्शन नज़र अची विया। हाणे असीं ईंदासीं बेसिक इन्फो लिखियल ऑप्शन, असां हिन में ईंदासीं। हिन में आयासीं त असां हिनखे हेठि कंदासीं। हाणे हिते तव्हांखे जेको नंबर लिखियल आहे ॾिसो कॉन्टेक्ट इन्फो लिखियल आहे। असां हिन में पंहिंजी जेका जीमेल जी असांजी आईडी हूंदी उहा असां हिन में ऐड कंदासीं। त जीअं जेको असांजो यूट्यूब ते विज़िटर जेको अचे या असांजो व्यूवर जेको ईंदो असां सां इन ईमेल जे ज़रिए असां सां कॉन्टेक्ट करे सघे थो। जेका बि हुन को SMS हूंदो असांखे हिन ईमेल जे ज़रिए हू कंदो त असांजो राब्तो हुनजो थी वेंदो। मसलन को बि हुनजो मसइलो हुजे या हिकिड़ो अहिड़ो को माना ॻाल्हि हूंदी उहा असांखे हिन ईमेल जे ज़रिए ॿुधाइणु चाहींदो। असां पंहिंजी ईमेल हिन में दाख़िल कंदासीं। हाणे मसलन ही मुंहिंजी ईमेल आईडी आहे, मां हिन में ही सेव करणु चाहियां थो। मसलन मां हीअ ईमेल आईडी पंहिंजी हिन में ओके कई। हाणे मथे तव्हांखे ऑप्शन मिलंदो पब्लिश जो। हाणे ही पब्लिश जो ऑप्शन आहे, तव्हां हिनखे ओके कंदो। हिते हिनखे हल्को टच कंदो। जीअं असां हिनखे हल्को टच कंदासीं त हीअ असांजो प्रोसेसर थोरो हले पियो त ही जेका असांजी जेका आईडी आहे इहा हिन में सेव थी वेंदी। इहो हुयो फ्रेंड ही इन जो तरीक़ेकार। तव्हां पंहिंजी आईडी हिन में ईअं सेव करे सघो था। इंशाअल्लाह वरी नेक्स्ट वरी कंहिं ॿी वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। वरी ॿियो को फंक्शन तव्हांखे सेखारींदासीं यूट्यूब जो। ऐं मुंहिंजा भाइर जिन चैनल सब्सक्राइब न कयो आहे त मां उन्हनि खे रिक्वेस्ट कयां थो मुंहिंजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाअल्लाह नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं। ठीकु आहे फ्रेंड, ओके, ख़ुदा हाफ़िज़।